महफिल में पहुंचाएं। दुआ है त अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजी हाज़िरी खे मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए ऐं अल्लाह तबारक व तआला असांजे कयल उन्हनि ॾोहनि खे रब से माफ़ फरमाए। अल्लाह से असांखे तौबा जी तौफ़ीक़ बि अता फरमाए ऐं अॻिते लाइ बि असांखे रज़ा वारा कम नसीब फरमाए। हर साल वांगुरु हिन साल भी असांजे दोस्तनि हिते हिन ॻोठ वारनि पंहिंजे वॾनि जे इसाले सवाब जे लाइ हिन क़ुरान पाक जे महफ़िल खे सजायो आहे। असांजी दुआ आहे त अल्लाह ताला उन्हनि जे क़ब्रनि खे रोशन फरमाए, अल्लाह ताला उन्हनि खे जन्नत में आला मक़ाम अता फरमाए। अजीज दोस्तों, अॼु जे माहौल जे अंदरि पूरी कुफरिया ताक़त इस्लाम जे तहज़ीब खां मुसलमाननि खे परे करण जी कोशिश करे। अल्हम्दुलिल्लाह पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जा वारिस आलिम तालीम के मैदान में, तहज़ीब के मैदान में कुफरिया ताकतुनि के मुकाबले में सद सिकंदरी बणिजी बीठा है। असां कलमो पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम ते पढ़ियो। पढ़ो सही सभई ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम ते कलमो पढ़ियो तो से हाणे असां सभई पैगंबर जा गुलाम आहियूं। असां कंहिंजा गुलाम आहियूं? जेके चवंदा असां नबीअ जा गुलाम आहियूं, त मथे कयो थो असां सभु रसूल जा गुलाम आहियूं। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह साईं जेको असां उम्मत जे लाइ हुकुम ॾिनो, पैगाम ॾिनो, मिलत ॾिनई, मज़हब ॾिनई ऐं जेका शरीयत अता फरमाए ऐं जेके ज़िंदगी गुज़ारण जा उसूल अता फरमाए, असां पूरी कोशिश कंदासीं त इन हज़ूर जे ॾिनल वाट ते असां हली करे पंहिंजे रब खे राज़ी हली करे ॾिसूं। ऐं दुनिया में उहो अमल कबो जेको पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम ही क़ुरान पढ़ी करे असांखे रब्बुल आलमीन जे तरफ़ां जेका तालीम मिली, अमल इन तालीम जे मुताबिक़ कबो ऐं अख़लाक भी दुनिया में उहो धारबो जंहिंजी रसूल असांखे तालीम ॾिनी, जेको रसूल अख़लाक सेखारियो। ऐं हिन दारुल अमल जे अंदरि मुआशरती ज़िंदगी में माहौल ऐं मुआशरो भी उहो क़ाइमु कबो जेको पाक पैगंबर असांखे अता फरमायो। अक़ीदे में, आमाल में, अखलाक में, मुआशरे में तहज़ीब उहा जेका नबीअ सेखारी, मुआशरो उहो जेको नबीअ सेखारियो, कानून दुनिया ते उहो जेको पैगंबर दुनिया में कानून हलायो, निज़ाम उहो जंहिं निज़ाम जे मातहत अल्लाह जे रसूल मदीने में स्टेट क़ाइमु कई, जंहिं निज़ाम जे अंदरि अदल ऐं इंसाफ़ जे तक़ाज़ाउनि खे पूरो कयो वियो, जंहिं निज़ाम जे अंदरि ज़ुल्म जो हिकिड़ो तिर बराबर भी शुबो नथो करे सघिजे, इस्लाम जे आदिलाना निज़ाम जे लाइ पंहिंजे तन मन धन जी बाज़ी लॻाइण जी कोशिशि कंदा।
जो तो हजूर जा गुलाम आहियूं। आलम इहा कोशिश करनि था अॼु जे दौर हाज़िर जे अंदरि असांखे पैगंबर जे वारिस जमात जे कॾो लॻणो पवंदो। यूरोप वारा घणा ई असांखे गुलदस्ता मोकिलिनि था, तमामु घणो पैसो बि अलाए कहिड़ा कहिड़ा मोहरा ठाहे करे असांखे मोकिलिनि था, असांजे मथां हुकूमत करनि था। जबरी हुकूमत, ॾाढ वारी हुकूमत, जाली हुकूमत, नाजाइज़ हुकूमत, जन अखलाक, जन इक़्तिदार में अचण खां अॻु में ताड़ियूं ऐं नचणु सेखारियो। क़ौम जे नियाणियुनि खे नीम करे न करे रोडनि ऐं रस्तनि ते नचाए करे इक़्तिदार खे हासिल कयूं। क़ौम उन्हनि खे कोन मुंतख़ब, आज सब अल्हम्दुलिल्लाह सब वाक़िफ़ आहे। क़ौमी असेंबली जो जेको डिप्टी स्पीकर उन्हीं जे वोटनि खे जॾहिं ॻणियूं त 52,000 वोट जाली निकिता। एॾी वॾी दांदी उहे बि कंहिंजी हक़ल जी छो थिए? छो पंहिंजा वोट लिकाए अचनि? अवाम जी राय आहे, उनखे ज़ाहिर ऐं पधिरो कजे। धांधली थिए त कंहिं बटन सवनि थी न, 52,000 जाली वोट, पेरनि जे अंगूठा बि लॻल आहिनि, हथनि जा अंगूठा बि लॻल आहिनि उन बैलेट पेपर में। एॾो क़ौम सां धोखो, एॾो अवाम सां धोखो, एॾो फ्रॉड। अॼु उन फ्रॉडी हुकूमत जो नतीजो इहो निकितो जो आहे, आए बाए छाए करनि था, बसि हुकूमत हलाइण घुरिजे। मुल्की पैसे जो बेड़ो बुॾियो, ख़ारजा पॉलिसी कमज़ोर थी वई, कश्मीर होतो वञे। कल्ह बंगाल वियो, अॼु कश्मीर वियो, सुभाणे असांजे हिन खिते जो छा थियो? पूरी क़ौम कर्ज़ में मुब्तला थी वई। ऐं जेके आम शयूं जेके वाहिपे जूं आहिनि, वापराइण जूं शयूं आहिनि, उन्हनि जो अंदाज़ो लॻायो त किथे वञी पई। उन्हनि जूं क़ीमतूं आसमान सां ॻाल्हियूं कनि। ग़रीब जो जीअण जंजाल थी वियो। कराची जो हमरा जेको क़ाइम खाने पकड़ियो, उन जे कारतूस जूं टांकियूं बि सोन जूं अथव, यादि आहे? बाथरूम खोलींदा त उते बि नोट पिया आहिनि। इहे पाकिस्तान पूरो सन्नाटो छायल आहे। सभु सियासी पार्टियूं वीचारियूं पंहिंजे मुंहुं लिकाइण में मजबूर आहिनि। को काथे ॿधो पियो आहे, को काथे ॿधो पियो आहे, को काथे जेल में आहे, को काथे जेल में आहे। अहिड़े माहौल जे अंदरि जेकॾहिं को मैदान में निकितो आहे त उहो जमीअत उलमा इस्लाम जो आहे। ज़ुल्म जे ख़िलाफ़ आवाज़ उठा। हज़ूर फरमायो, अफ़ज़लुल जिहाद कलिमतु हक़्क़िन इंद सुल्तानिन जाए। फरमायो अफ़ज़ल जिहाद इहो आहे जेको ज़ालिम हुक्मरान खे मुंहं ते हक़ चवे, इहो अफ़ज़ल जिहाद।
अल्हम्दुलिल्लाह आज इहो हक़ अदा करे रहिया आहिनि जेका तुंहिंजी मुंहिंजी क़यादत आहे उहा हक़ अदा करे रहिया दुआ कयो त अल्लाह ताला असांखे उन्हनि सां साथ निभाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए इंशाअल्लाह असां अल्लाह जी ज़ात में उम्मीद आहियूं माण्हू पुछंदा त मुला मस्ती छा ते कई अथव केरु अथव पुष्ट ते कंहिंजी वंगार वहो था सपोर्ट केरु थो करे तव्हांखे पैसा केरु थो ॾे तव्हां इहो काॾो एॾो सारा लखे माण्हू हुजे वेठो हे जे वेठो इन अल्लाह हुवा रज़्ज़ाक़ ज़ुल क़ुव्वतिल मतीन रोज़ी ॾियण वारो इहो आहे त वॾी कुवत जो मालिक बि उहो ई आहे मन यतवक्कल अला अल्लाह फहुव हस्बुह जंहिंजो भरवसो रब ते आहे उहो काफ़ी आहे रब उन्ही खे बसि असांजो भरवसो रब ते वतवक्कल अला अल्लाह वकफ़ा बिल्लाहि वकीला दुश्मन खे न मिले तोड़े सब करे हीला दुश्मन 100 दफ़ा सोचे कुछ भी न करे सके असांजो भरवसो रब ते असां क़ौम जे मथां बि ज़िम्मेदारी बणिजे वारिस पैगंबर जा वारिस उहे हज़ूर जे बका जी जंग लड़नि था इस्लामी तहज़ीब खे उजागर करण जे लाइ उलमा अलम जिहाद बुलंद कयूं पिया आहिनि तव्हां असांजो फर्ज़ आहे त असां इन जमात सां साथ मूंखे ॿुधायो कहिड़ा कहिड़ा हथ आयो छा चढ़ो हथ मथे न कजो सभु चओ त इंशाअल्लाह ॿई हथ मथे करे चओ त इंशाअल्लाह आलमनि सां साथ ॾींदासीं इंशाअल्लाह आलमनि सां साथ ॾिबो मरण घड़ीअ ताईं आलमनि सां साथ ॾिबो हज़रत मूसा जी उम्मत हीअ न आहे हज़रत मूसा खे पंहिंजी क़ौम चयो हो अंत व रब्बुक फ़क़ातिला इन्ना हाहुना क़ाइदून मूसा तूं ऐं तुंहिंजो रब वञी विड़ो अमाल कयो क़ौम सां असां हिते वेठा आहियूं असां न हज़ूर जी उम्मत खे अल्लाह तबारक व तआला बहादुर बणायो आहे जुरतमंद बणायो आहे जंगे बदर में हज़ूर जन वॾियूं दुआयूं घुरियूं त रब साईं जेकॾहिं अॼु मूंखे शिकस्त थिए थी त पोइ केरु बि कलमे ते कलमो त केरु पढ़ंदो ई हज़ूर जन ज़ारो क़तार रोइनि पिया चादर मुबारक कुलनि खां हेठि किरी पई हज़ूर जन जा हथड़ा मथे हुया हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं हज़ूर सां गॾु बीठो आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं चवे थो त या रसूल अल्लाह ऐं अल्लाह जा रसूल तव्हां अल्लाह जा सच्चा रसूल आहियो ऐं असां तव्हांजा उम्मती आहियूं असां तव्हांजा साथी आहियूं दुआ में घणो थी वियो असां तव्हांजे अॻियां तव्हांजे पोयां तव्हांजे सॼे तव्हांजे खॿे असां विढ़ंदासूं असां जंग कंदासूं असां हज़रत मूसा जी उम्मत न आहियूं जन हज़रत मूसा खे जवाबु ॾिनो हो असां तो रसूल जी उम्मत सभु चओ त इंशाअल्लाह उलमा सां साथ ॾींदासूं मां अव्हां खां पुछां थो बाबा हज़रत हुसैन जी लड़ाई कैसा आई यार ॻाल्हायो यज़ीद सां यज़ीद काफ़र यज़ीद साहब काफ़र तो कोन यज़ीद त हज़रत अमीर मुआविया जो पुटु हुयो जेको कातिब वही हुयो हज़ूर ते क़ुर नाज़िल थींदो हो हज़रत अमीर मुआविया लिखंदो वेंदो हो पर उन इक़्तिदार जे नशे में अची करे ज़ुल्म कयो अॼु माण्हू असांखे चवनि था साईं इमरान काफ़र अहिड़ी तक़रीर अची कई अथई अहिड़ी तक़रीर भली थी तक़रीर अची थी माण्हू ॻाल्हाए अक़वाम मुतहदा जे अंदरि साईं वरी तक़रीर कई छा उन तक़रीर जो नतीजो छा निकितो जेका ॻाल्हि कंदो आहे उनजो यू टर्न वठंदो जेका तक़रीर कई उन तो फिरी
कौन तकरीर भली के तकरीर भली छा तकरीर कवाल असां के नथा घुरजन असां के फाल घुरजन असां के फाल था घुरजन कवाल नथा घुरजन ॻाल्हियुनि ॿुधण जा ॾींहं विया असांखे उहे माण्हू घुरजनि उहे हाकिम घुरजनि जेके दीन जी ख़िदमत करे सघनि कादियानी खे पूरी छुट्टी ॾिनी वई तकरीर पढ़ी अची 500 एकड़ ज़मीन दरबार करना कादियानी के ॾिने ते तकरीर ॾाढी पढ़ी 80 एकड़ ज़मीन इस्लामाबाद में ॾिने खुले आम उन्हनि खे चवनि मस्जिदूं ठाहियो इदारा ठाहियो सभु शइ ठाहियो तव्हां पंहिंजी तबलीग कयो तकरीर ॾेई अची लिखी ॾेई आयो आहे त हे जेके बि मुल्क जे अंदरि दीनी इदारा आहिनि सभु हुकूमत जो निसाब पढ़ाईंदा सभु सरकारी तहवील में वठंदासीं ऐं सभिनी जे मथां असांजो हुकुम मुसलत थींदो चवंदा तकरीर पढ़ी अची मुंहिंजा दोस्त ये तो मक्के जा मुशरिक भी चवंदा हा त न शिकायत हाज व इमारत मस्जिद हराम असां बैतुल्लाह जी तामीर कयूं था असां हाजिन जी ख़िदमत कयूं था असां हीअं कयूं था असां हीअं कयूं था हीअं कयूं पोइ ख़ुदा हुनखे माफ़ कयो इन बख़्श रब्बिकल शदीद ख़ुदा जी पकड़ ॾाढी सख़्त सन 8 हिजरी में जॾहिं मको फतह थिए थो भॼी विया काफ़िर कणो कणो थी विया वञी लिकी विया हे त हज़ूर जन रहमतुल लिल आलमीन हुया न त हज़ूर खे उहे घर यादि हुया जाथो पथर लॻंदा हुआ जाथो ढींगर कटंदा हुआ रस्तनि ते जन ज़हर जा खाधा तयारु कया जन वेही करे मथां पथर उछलाइण जो बंदोबस्तु कयो जन ताइफ़ में ज़ख़्मी कयो हज़ूर खे उहे दिलि ते लिखियल हुया माण्हू पर हज़ूर चयो ला तस्रीब अलैकुम अल-यौम तव्हां ते मयारी कंदा रहमतुल लिल आलमीन अल्लाह तबारक के ही कुलम खुला आज चवा थो तो जेकॾहिं तव्हां बर मला खुलम खुला उलमा सां साथ ॾियो न यानी कि ज़रूरत ई न आहे तव्हां सभु तयारु थी रोड ते चढ़ंदव उहो अॻे भॼी वेंदो इस्तीफ़ा ॾेई वेंदो इंशाअल्लाह भॼी वेंदो ॾिसजो सभु चओ त इंशाअल्लाह साथ ॾींदासीं बाक़ाइदा तयारी सां हलंदासीं इंशाअल्लाह रोड रस्ता जाम कंदासीं ताद में हयात ता हुक्म सानी उलमा जे जवाब सां साथ निभाइण जी कोशिश कंदासीं अल्लाह तबारक तआला फरमाए थो पैगंबर जे अचण खां बाद में क़ुरान जे नुज़ूल खां बाद में अल्लाह फरमाए थो हाणे कंहिंजो हुकुम न हलंदो कंहिंजी शरीयत न हलंदी कंहिंजो मिलत मज़हब दीन न हलंदो हज़ूर जी शरीयत हलंदी बस अल्लाह कातिलु अइम्मतल कुफ्र ऐं नबी जेके कुफ्र या ताक़तुनि जा अॻवान आहिनि उनखे ख़तम कर बस मलिया मेट कर उनखे शिकस्त ॾे बैकून दीन कुल्लु लिल्लाह जीअं ख़ुदा जे ज़मीन ते ख़ुदा जो निज़ाम नाफ़िज़ थिए तॾहिं फरमाई वमन युशाक़िक़ि रसूल मिन बअद मा तबय्यन लहुल हुदा वयत्तबि गैर सबीलिल मुमिनीन नुवल्लिहि मा तवल्ला अल्लाह फरमाए थो त जंहिं रसूल जी मुखालफ़त कई जंहिंखे असां हक़ ऐं सच सां मोकिलियो अथसीं इन रसूल जी जेकॾहिं कंहिं मुखालफ़त कई पोइ हिन क़ुरान खे जेको रसूल पेश करे थो इन क़ुरान जी जंहिं मुखालफ़त कई हज़ूर जेको दुनिया खे निज़ाम ॾिए थो उन निज़ाम जी कंहिं मुखालफ़त कई ऐं दीन खां नफ़रत कई रसूल खां परे भॻो रसूल जे शागिर्दनि जो बि रस्तो अख़्तियार न कई ख़ुदा फरमाए थो दुनिया में रोले रोले ईअं जहन्नम रसीद कंदो नुवल्लिहि मा तवल्ला ख़ुदा धिको ॾेई छॾींदो आहे ॿारनि खे वनुस्लिहि जहन्नम वसाअत मसीरा फिरी फिरी वञी जहन्नम जे कुन में किरंदो जेका बुरे में बुरी हिन जहन्नम त बेसर निहार जहन्नम ॾाढी बुरी जाइ दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला असांखे मरण घड़ीअ ताईं हिन क़ुरान पाक ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी शरीयत ते मुताहरा ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए जहिड़ा बि आहियूं कसा आहियूं कंडा आहियूं किना आहियूं बेकार आहियूं पर हज़ूर जा ग़ुलाम आहियूं हज़ूर जे इज़त जे मथां आंगुर बि न सहंदासीं इंशाअल्लाह ये छड़ो पटके वारा जंग न लड़दा
ये जंग डालिन वारा छड़ो न लड़दा, ये जंग छड़ो मदरसन वारा कोन लड़दा, ये जंग छड़ो सूफी हजूर जा गुलाम सब मैदान अमल में ईंदा जड़ा भी आयूं हजूर जा गुलाम आयूं वयासे वणो उए आहे वयासे तो खुदा वट बड़ो मकाम मिलंदो इज्जत मिलंदी जेकॾहिं बचासे तो गाज़ी थी करे मोटींदासीं इंशाअल्लाह पर दीन दुश्मन कुवतुनि खे मलिया मेट कंदासीं उन्हनि जो सत्यो नाश कंदासीं ऐं इंशाअल्लाह अज़ीम उलमा जे हुक्म ते हर वक़्तु इंशाअल्लाह पंहिंजे तन मन धन जी बाज़ी लॻाईंदासीं। अल्लाह तबारक व तआला तव्हां सां सबरनि खे हिम्मत ऐं जुरत ऐं ईमानी गैरत नसीब फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग। अल्लाह से सभिनी जो अचण क़बूल फरमाए। ये आख़िरी दुआ न आहे, मां पंहिंजे हिसे जी दुआ घुरां थो। अल्लाह ताला इन्हनि वीचारनि जे ख़ैर खे क़बूल फरमाए, जेके वॾा विया आहिनि क़बरनि खे रोशन फरमाए। अल्लाह ताला असांजे निड़नि खे सालिह करे, अल्लाह ताला असांजे मोहताजनि जी मोहताजी दूर करे। रब से असांजे मरीज़नि खे शफ़ा अता फरमाए, असांजे फ़सुलनि में बरकत अता फरमाए, असांजे धंधेदारी में बरकत अता फरमाए। अल्लाह ताला इस्लाम जे मथां सिर क़ुर्बान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मरण घड़ीअ ताईं हज़ूर जी ग़ुलामी नसीब फरमाए। ऐं अल्लाह तबारक व तआला असांखे आख़िरत में हज़ूर जे हथारनि हौज़ कौसर जो पाणी नसीब फरमाए। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम, रब्बना तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा अरिनल हक़्क़ हक़्क़न वरज़ुक़ना इत्तिबाअ, अल्लाहुम्मा अरिनल बातिल बातिलन वरज़ुक़ना इज्तिनाब। इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, इहदिनस सिरातल मुस्तक़ीम, सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दालिन। आमीन। सल्लल्लाहु तआला अला खैरि ख़ल्क़िही मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिक। इहो या जमियत उलमा इस्लाम जा मरकज़ी नाइब अमीर हज़रत